ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया खैरपुर खां। प्रेस क्लब खैरपुर जे सदर खान मोहम्मद खान जी सालगिरह तक़रीब प्रेस क्लब खैरपुर में सहाफ़ी अली जाफ़रीअ जे मेज़बानीअ हेठि मुनक़िद कई वई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़िन ग़ुलाम कादिर सूमरो, अली खान रिंद, शाहिद नवाज़ सियाल, मूसा सियाल, रज़ा जाफ़री, शहबाज़ सियाल, अरशद राजपूत, आमिर अब्बासी, शुएब चन्ना, नवाब खान सियाल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते प्रेस क्लब खैरपुर जे सदर खान मोहम्मद खान जी सालगिरह जो केक काटियो वियो। सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त खान मोहम्मद खान हिकु जाखोड़ी तारीख़ रक़म कई आहे। खान मोहम्मद खान जूं खैरपुर में सहाफ़त लाइ अनेक महिनतूं आहिनि। हुन हमेशह सहाफ़िन जे फलाह बहबूद लाइ जाखोड़ जारी रखी आहे, जंहिंजो ॿियो कोई मिसाल ई नथो मिले। हुननि चयो त खान मोहम्मद खान खैरपुर में समाजी ख़िदमतुनि में सभिनी खां अॻभरो रही पंहिंजो पाण मल्हायो आहे। खान मोहम्मद खान जहिड़ा इंसान दोस्त माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। अॼु संदसि जनम ॾिण ते खेसि मुबारकनि सां गॾु सहाफ़ती ऐं अवामी ख़िदमतुनि ते ख़िराज तहसीन पेश करियूं था। उन मौक़े ते खान मोहम्मद खान सहाफ़िन जे मोहबतुनि जा थोरा मञिया ऐं चयो त खैरपुर में प्रेस क्लब जो बुनियादु रखण खां शाहकार इमारत जी तामीरात मुकमिल करण जो एज़ाज़ महिनतुनि सां हासिल थियो आहे। मुंहिंजी हमेशह इहा ख़्वाहिश रही आहे त खैरपुर जे सहाफ़िन जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ मिसाली किरदारु अदा करे सघां। उन खां अॻु खान मोहम्मद खान खे सिंधी अजरक टोपी ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया।